सचल ॻोठ कराची जी हिकु मिसाली वसंदी आहे। सचल ॻोठ जी अहमियत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त कराची में सिंधियुनि जो ही वाहिद ॻोठ आहे जिते 100% सिंधी रहनि था। सचल ॻोठ कराची यूनिवर्सिटी ऐं डाउ हॉस्पिटल खां अॻिते थोरे ई पंध ते आहे। मिडिल क्लास ऐं लिखियल पढ़ियल सिंधियुनि जी हीअ वसंदी सचल ॻोठ मिनी सिंध जे नाले सां बि मशहूरु आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन ॻोठ खे मिनी सिंध चवंदा आहिनि? मिनी सिंध सचल ॻोठ खे इन जे करे चवनि था त ही सिंधियुनि जो अहिड़ो नुमाइंदा ॻोठ आहे कराचीअ में जिते सॼे सिंध जे हर ज़िले, हर तालुके, हर इलाइक़े, उन में काछो हुजे, कोहिस्तान हुजे, थर हुजे, बॉर्डर जा इलाइक़ा कश्मीर हुजे, कंदकोट हुजे, ईअं ई सिंध जे जेके वस्तियूं वाहण आहिनि उन्हनि सभिनी जा माण्हू, केतिरनि ई ज़ातियुनि जा माण्हू हिते रहनि था। इन जे करे सचल ॻोठ खे मिनी सिंध चइबो आहे। ॿियो इहो आहे त सचल ॻोठ मिनी सिंध हुजण जे करे या हितां जे हिन इलाइक़े जे शुरूआती ॻोठनि हुजण जे करे ही हिकिड़ो अहिड़ो बेस हो जंहिंखां पोइ सिंधियुनि जी आबादी हिते वधणु शुरू थी। तव्हां ईअं सम्झो त सचल ॻोठ खां वठी वेंदे टूल प्लाज़ा ताईं सिंधियुनि जी हिकिड़ी वॾी आबादी हिते आबाद थी। मिनी सिंध सचल ॻोठ खे एज़ाज़ जेको मिलियो उहो सिगा जे प्रोग्राम में मिलियो हो ऐं सिगा सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी शाख 1992 में हिते सचल ॻोठ में क़ाइमु थी। 1993 में रोशन तारा स्कूल शुरू थियो, 4 ॿारनि सां शुरूआति कई असें ऐं ईअं तॾहिं अञा ॿिया स्कूल गवर्नमेंट जा या ॿी एतिरी का डेवलपमेंट कान हूंदी त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हितां जे जेका तंज़ीम हुई सचल ॻोठ डेवलपमेंट कमेटी उन सां गॾिजी हितां जा कम कया हुआ। पाणीअ जो मसइलो शुरूआती मसइलनि मां हुयो, उहो सिगा जे ई प्रोग्राम में उन वक़्त जे वज़ीर आला साईं अब्दुल्ला शाह मूंखे चङी तरह यादि आहे त सिगा जे कन्वेंशन में आर्ट्स काउंसिल में उनजी मंज़ूरी ॾिनी ऐं ईअं न सिर्फ़ु सचल ॻोठ पर ॿियनि 4 ॻोठनि जो पाणी बि सिगा जी प्रोग्राम में उते वज़ीर आला सिंध मंज़ूरु करे ॾिनो हो। ऐं ईअं ही जेको ॻोठ आहे उन वक़्तु लिखियल पढ़ियल ऐं मिडिल क्लास जे माण्हुनि जो ॻोठ हो जिन लीड पे कयो ऐं उन अॻुवाणीअ जे करे उन लीडिंग रोल जे करे सिंधियुनि जी हेॾी वॾी आबादी कराची में अचणु शुरू थी जेका अञा ताईं आहे ऐं उनखे हिकु दफ़ो वरी मज़बूत करण जी ज़रूरत आहे। अॼु बि सचल ॻोठ ऐं सम्झां थो कराची जे सभिनि आबादियुनि खां अॼु बि मुनफ़रिद आहे। थोरी जो अॻे वारी उहा सफ़ाई सुथराई ऐं उहो मेंटेनेंस न रहियो आहे, पर उन जे बावजूदि अॼु बि सचल ॻोठ इन करे मुनफ़रिद आहे त न सिर्फ़ु सचल ॻोठ में जेके तालीमी इदारा आहिनि उहे आसपास जे सिंधी शागिर्दनि जा जूं घुर्जूं पूरियूं करे रहिया आहिनि, पर कराची जूं अहम यूनिवर्सिटियूं तालीमी इदारा सचल ॻोठ जे आसपास आहिनि। कराची यूनिवर्सिटी असांजे सॾ पंध ते आहे, उन जे भर में NAD यूनिवर्सिटी आहे ऐं असांजे ई कुझु अपीलुनि ऐं कोशिशुनि सां डाउ हॉस्पिटल असांजे भरिसां क़ाइमु कई वई, डाउ यूनिवर्सिटी जी हॉस्पिटल जेका अॻ में सिर्फ़ु TB हॉस्पिटल हुई ऐं उन खे तमामु घणी ज़मीन हुई। हिन इलाइक़े में जीअं त वॾी हॉस्पिटल जी ज़रूरत हुई, उन जे लाइ कुझु कोशिशूं असां बि कयूं ऐं ॿिया जेके सियासी ऐं ब्यूरोक्रेसी हुई उन्हनि जे मददुनि सां डाउ हॉस्पिटल बि असां वटि ठही। इन करे आउं अॼु बि सम्झां थो त अॼु बि तालीमी इदारनि, हेल्थ जे इदारनि, ग्राउंडनि ऐं जीअं लेबररी क़ाइमु थी आहे त उन में तमामु सान्यहवंदनि जा अक्सर प्रोग्राम थींदा रहनि था ऐं इन करे अॼु बि सचल ॻोठ में खे कराची जे ॿियनि सिंधी आबादियुनि ऐं ॻोठनि खां मुनफ़रिद सम्झां थो ऐं हक़ीक़तनि आहे। सचल ॻोठ जेको आहे सो हीअ कराची जे उन्हनि अहम ऐं क़दीम ॻोठनि मां आहे जेके कराची जे जेको आहे सो नक्शे ते मौजूदु आहिनि। ऐं हीउ इलाइक़ो शुरूआति में जेको आहे डिस्ट्रिक्ट हींअर त असांजी हीअ ईस्ट आहे, तंहिं वक़्त में ज़िलो मलीर या ईस्ट जो इलाइक़ो हूंदो हो। ऐं इन में जेको असां हिते आयासीं उहो आयासीं असां 1988 में, जॾहिं कराचीअ जूं हालतूं, शहरी हालतूं
कराचीअ में लसानी फ़सादनि जे करे झगड़े वारियूं हुयूं ऐं झगड़े वारे सूरत हाल जे करे अक्सर माण्हू पंहिंजे पाण खे महफ़ूज़ एरिया ॾे जेको आहे सो मुंतक़िल करण जे लाइ जेको आहे सो मुंतज़िर हुया। पोइ उन में हिते शुरूआती जेका आहे उहा सां गॾु असांजे दोस्तनि जेके कुझु नाला हुया जंहिंमें सिराजुद्दीन मेमून साहिबु हुयो ऐं काज़ी शाह मोहम्मद हुयो, ज़फ़र शेख हुयो, शाह मोहम्मद चन्ना हुयो, साईं दीन मोहम्मद शाह हुयो ऐं ॿिया काफ़ी नाला ॿिया बि दोस्त आहिनि जेके मूंखे हींअर सभु नाला यादि न पिया आहिनि। उन्हनि गॾिजी असां पोइ हिते कयो जेके हीउ जेको नंढो ॻोठु हो हिते चंद घर हूंदा हुआ हिननि जा आबाद, ख़ासखेलियुनि जा कुझु घर जेके आहिनि सो जोखियनि जा हूंदा हुआ। उन्हनि जो हिते ज़रिए मास जेको हूंदो हो उहो ढगियुनि मां खीर कढी ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ होटलनि ते शहर में विकिणंदा हुआ ऐं उहे उन खां पोइ हिते पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ। पोइ जॾहिं हीअ शहर में जॾहिं फ़साद थिया त पोइ माण्हू हिन तरफ़ जेको आहे सो हिन नंढे ॻोठ जे तरफ़ आया त पोइ असां उन्हनि खे दावत ॾिनी पाण, उहे जेके शुरूआति में रहंदा हुआ हिते जेके हितां जा पुराणा, त बाबा तव्हां जिन हालतुनि में हिते वेठा आहियो उन्हनि में तव्हांखे बुनियादी जेके तव्हां जूं ज़रूरतूं आहिनि सहूलियतूं उहे इन्हनि हालतुनि में तव्हांखे कोन मिली सघंदियूं, लिहाज़ा हिन खे नक्शे सां हिन सचल ॻोठ खे ठाहियूं। पोइ असां जेको हीउ मौजूदा नक्शो आहे 30 फुट जूं गलियूं जेके आहिनि उहे ऐं मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में ऐं स्कूलनि जे लाइ जॻहूं इहे मुख़्तस कराए ऐं असां हिन खे मौजूदा शिकिल में जेको आहे सो सचल ॻोठ में असांजे टीम असांजे दोस्तनि मुख़्तलिफ़ हितां जूं सचल ॻोठ जे लाइ एसोसिएशन ठाहे ऐं उहे हिते असां हिन खे मैनेज कयो ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ जेके दौर रहिया गवर्नमेंट्स जा जेके दौर रहिया उन्हनि खां तरक़ियाती स्कीमूं हासिलु करे ॻोठ खे डेवलप कयो। मां अपील बि कंदुसि हा पंहिंजे हितां जे जेके असांजा सचल ॻोठ जा रिहाइशी आहिनि मुख़्तलिफ़ ब्लॉकनि में ए ब्लॉक खां वठी ब्लॉक ई ताईं ऐं हर घर आबाद आहे ऐं माशाअल्लाह असांजी आबादी हिते वधे थी पई। हिते कई इलेक्शननि जा दौर आया आहिनि जेका पंहिंजो इलेक्शन थिए थी मथे लेवल ते, इन खां अलावा बल्दियाती लेवल ते काउंसलर थिया आहिनि त हिते असांखे उन्हनि खे माण्हुनि खे मुंहिंजी अपील हूंदी त असां पंहिंजे नौजवान खे पढ़ाई जे तरफ़ जेको आहे सो वधीक मुतवजो करायूं ऐं इहो असां पंहिंजे ज़हन में सोचूं त कराची यूनिवर्सिटी हितां परे कान्हे का, NED यूनिवर्सिटी हितां परे कान्हे का, डाओ यूनिवर्सिटी बि जेका सो हाणे हिते इस्पताल वेझी अची वई आहे, त असांजो हितां जो नौजवान पंहिंजे हितां जे तालीमी इदारनि मां स्कूलनि मां कॉलेजनि मां तालीम हासिलु करण खां पोइ ऐं कराची यूनिवर्सिटी में वञे ॿियनि प्रोफेशनल इदारनि में वञे ऐं घटि में घटि जेको आहे सो मुंहिंजी इहा जेका आहे सो माण्हुनि खे बि अपील आहे ऐं असां पाण बि इन तरफ़ जेको आहे सो नंढा वॾा तालीमी इदारा हिते हलाए ऐं इहा कोशिशि कयूं था सिंध ग्रेजुएट जे लेवल ते बि या पंहिंजे ज़ाती हैसियत सां बि पंहिंजी पॉलिटिकल हैसियत सां बि समाजी हैसियत सां बि त हर घर मां असां जेके नौजवान आहिनि उन्हनि खे PhD कयूं, उनखे डॉक्टर कयूं, उनखे जेको आहे सो साइंसदान कयूं, उनखे जेको आहे सो अहिड़े कंहिं मनसब ते जेको आहे सो वठी वञण में हेल्प कयूं, उनखे जेको आहे सो गाइड कयूं त हू जेको आहे सो असांजे हिन जेको आहे सो मुल्क जी ख़िदमत करे ऐं हिन मुआशिरे जे लाइ हिकिड़ो सुठो शहरी साबित थिए। शुरूआति में असां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल DB आॾवाणीअ जे नाले सां जेको DB आॾवाणी जेको प्री पार्टीशन जा जेके हिंदू हूंदा हुआ उन जे नाले सां हुयो, शहर में बंदि पियल स्कूल उहो प्राइमरी उहो असां हिते खणी सचल ॻोठ में आंदो हो ऐं उन में पंहिंजा हितां इलाइक़े जा ॿार दाख़िल कराया। उन खां पोइ माशाअल्लाह हाणे हिन वक़्तु असां वटि हिते सचल ॻोठ में प्राइमरी स्कूल बि गवर्नमेंट जा बि आहिनि, खोड़ सारा प्राइवेट स्कूल बि आहिनि, सिंध ग्रेजुएट जो रोशन तारा स्कूल बि आहे ऐं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल आहे, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल आहे, पॉलिटेक्निकल कॉलेज हिते जेको आहे सो हले थो जंहिंमें 3 इयर्स जी डिप्लोमा हले थी ऐं इन खां अलावा हिते भरिसां ई माना सचल ॻोठ में आहे शाहनवाज़ शहर ॻोठ में हिते असांजो छोकिरियुनि जो गर्ल्स डिग्री कॉलेज आहे। इन खां अलावा ॿियो डिग्री कॉलेज गाज़ी ॻोठ में जेको बि असांजे भरिसां आहे इहे असां इदारा क़ाइमु कराया आहिनि। इन खां अलावा सिंध गवर्नमेंट खां कल्चर डिपार्टमेंट खां लाइब्रेरी शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां उहा आहे जंहिंमें हितां जा नौजवान ऐं इल्म जो शौक़ु रखंदड़ माण्हू उते वञनि था, मुख़्तलिफ़ किताब पिया आहिनि ऐं उते पंहिंजो मुख़्तलिफ़ टाइमनि ते वञी उते जेको आहे सो लाइब्रेरीअ मां बि लाभ हासिलु कनि था
ऐं इन खां अलावा हिते हिकिड़ो ॿियो इदारो आहे, उहो बि सिर्फ़ु जेको आहे सो औरतुनि जे लाइ आहे, उहो आहे औरतुनि जो हुनरी मर्कज़, वोकेशनल सेंटर फॉर गर्ल्स। उन में भर्त, सिलाई, कढ़ाई ऐं इन क़िस्म जो जेको आहे सो हुनरु सेखारियो थो वञे। ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां या असां पंहिंजी मदद पाण तहत जेको बि हिते बुनियादी घुरिजुनि वारियूं जेके पंहिंजो डेवलपमेंट वारियूं स्कीमूं आहिनि, उहे खोड़ सारियूं आहिनि, जिन में हिते ख़ासि करे रोड रस्ता, सिवरेज जूं लाइनूं या पाणीअ जूं लाइनूं, ऐं इन खां अलावा ख़ुदि स्कूल, उन्हनि जूं तमामु शानदार हिकिड़ियूं बिल्डिंगूं आहिनि, ऐं लाइब्रेरी आहे, या ॿारनि जे लाइ प्ले ग्राउंड जे लाइ हिकिड़ो ग्राउंड रखियलु आहे। अञा उहो डेवलप त कोन्ह थियो आहे, गवर्नमेंट जे तरफ़ां न थी सघियो आहे अञा ताईं, आसिरो आहे इनशाला थींदो। त उन्हनि जी जेका हिफ़ाज़त आहे या उन्हनि जे इस्तेमाल जो तौरु तरीक़ो जेको आहे, उहो बि असांखे ई जेको आहे सो उनजो तयन करिणो आहे। असां जेके हितां जा रिहाइशी आहियूं, असांजा हितां जा जेके असां रिहाइशी आहियूं, फ़ाइदो बि उन मां वठूं ऐं असां उन मां उनखे सही नमूने सां इस्तेमालु बि कयूं। 18 अगस्त 1990 में मां हिते पहुतोसि। हीउ घरु जेको मूंखे प्लाट मिलियल हुयो, घरु दूर अंदेशी जे करे मां अॻे ई वठी छॾियो हो। हिकिड़ो कमरे ते मुश्तमिल वठी जॾहिं हिते आयुसि त उन्हनि दोस्तनि सां मां हिकिड़े क़िस्म जो सलाह रजीसि। हाणे हिन ॻोठ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ईंदा रहिया। हिकिड़ा त लालच जे करे आया त प्लाट विकिणंदासीं, कमाईंदासीं, उहे हलिया विया। ॿिया जेके हुआ पाण बचाए हिते पहुता, उन्हनि जी पोज़ीशन कमज़ोर हुई, उहे कंहिंजे ॿिए नटरे में हुया। हिकिड़ा सुञाण धुरियूं हुयूं जेके चवनि पिया त हाणे हिननि माण्हुनि जी मालिकी कजे। उन्हनि माण्हुनि मां बि हुयुसि, जंहिंजो आउं ज़िक्र करे वियुसि अॻे, नाला खणी विया, रिपीटिंग नथी थिए। पोइ हिते सचल ॻोठ बलोच वेलफेयर रेज़िडेंट एसोसिएशन जे नाले सां तंज़ीम रजिस्टर कराई वई, जंहिंजो उहिदेदार पहिरियां त मुख़्तलिफ़ थींदा रहिया। आख़िर में रिकॉर्ड हमज़े गबोल ऐं अली अकबर मुगेरी वटि रहियो। जिते सचल ॻोठ वारनि पंहिंजी ॿधी ऐं एके सां घणा तरक़ियाती कम कराया आहिनि, पर पोइ बि हिते काफ़ी मसइला पिणु आहिनि। ऐं सचल ॻोठ जी मौजूदा सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे, इन बाबति पुछूं था सिंध जे क़ौमी रागी ऐं कहाणीकार बेदिल मसूर साहब खां। ॾिसो, इहो त अॼु जो ज़मानो आहे ऐं इन जी ज़िमेदारी मां सम्झां थो त जेके हिते रहनि था पहिरीं उन्हनि जी ज़िमेदारी आहे। ख़ासि तौर ते जेके बि असांजा गटर भरिजनि था, उन जे हवाले सां जेके मार्केट में दुकान आहिनि, उहे उन जा पहिरियां जवाबदार उन जा उहे ई आहिनि, ज़िमेदार उहे ई आहिनि। उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे मार्केट वारो जेको रोड आहे उन खे साफ़ु सुथिरो रखनि। जेको पंहिंजो कचिरो आहे उनखे कंहिं हिकिड़ी जाइ ते गॾु करनि, जीअं डस्टबिन थींदो आहे, हिकिड़ी जाइ ते गॾु करनि ऐं वॾा ड्रम पिया आहिनि उन्हनि में विझी छॾनि, जीअं न त उन्हनि थेलियुनि में बंदि करे कंहिं ॿी जाइ ते वञी किथे रखी अचनि। पर उहे छा आहे त उहे रखिया आहिनि उन रोड ते, घिटीअ ते। मिसाल हाणे जेके बारबर आहे, अजम आहे, तूं पंहिंजा वार सेरे सेरे दुकान खां ॿाहिरि कढी हेठि रखी थो छॾे, ऐं जेसिताईं हू खणे शाम ताईं तेसिताईं हवा सां उॾामी अलाए किथे किथे हलिया विया। माण्हुनि जे भाॼियुनि में, माण्हुनि जे गोश्त में, माण्हुनि जे उहे वार वञनि था उॾामी। ख़ैरु हिकिड़ो नुक़सानु इहो, माण्हूअ खे साह जी तकलीफ़ थी थिए। ॿी जेका तकलीफ़ आहे उहा मिसाल असांजे टेलर मास्टर्स आहिनि, उहे जेके इगड़ियूं विगड़ियूं आहिनि पंहिंजी दुकान में पियूं आहिनि, शाम जो सोरे सोरे उन्हनि खे उते बाहि ॾेई था छॾनि। अदा जेकॾहिं बाहि ॾेई था छॾनि त सभु कुझु त कोन थो सड़े, ऐं उन खां पोइ इगड़ियूं बि जेके आहिनि उन्हनि में वञी कटरनि में हवा जे हवाले सां वञी पवनि थियूं। ॿियो असांजा पाड़े वारा जेके आहिनि उहे जमादार खे 200 रुपयो ॾियण लाइ तयारु कोन्हनि, उहे बि कचिरो जेको आहे दर जे ॿाहिरां फिटी कंदा। ऐं असांजा इहे दोस्त जेके आहिनि उहे वरी बाल्टियूं वाल्टियूं कचिरा ॿचिरा असांजे दर जे ॿाहिरां उछले वेंदा। मक़सदु इहो आहे त असां कराचीअ जे सचल ॻोठ में जेकॾहिं रहूं था त कंहिं झंग में कोन था रहूं, असां भई शहर में था रहूं। ऐं असां में हिकिड़ो सिविक सेंस हुजणु खपे, असां में हिकिड़ो शहरी हिकिड़ो सोच हुजणु खपे त असां शहर में था रहूं। असांखे शहर वारी सफ़ाई सां रहणो आहे, असांखे शहर जी सफ़ाईअ सां गॾोगॾु असांखे शहरी इंतिज़ाम जे तरीक़े सां रहणो आहे कि असांखे गटर पंहिंजा आहिनि, असांजी ही पाणी लाइन असांजी पंहिंजियूं आहिनि। गटर लाइन इहा पहिरीं यकीननि असां सचल ॻोठ वारनि गॾिजी पंहिंजे पैसनि सां ठाराई आहे। उन खां पोइ जेका पाणी जी लाइन आहे, पाणी जी लाइन सां ई हाणे हिननि छा कयो त इहो पाणी जी लाइन में हिननि चयो त इन जी लाइन हीअं था कयूं त बेदिल मसरूर खे अॻुवाण था कयूं। माण्हू इन खां थोरो मिड़ी रिझंदा आहिनि, उहो कोई बि सुवाल न कंदा। हा साईं, छा थियो यार, मूंखे ॿुधायो ई कोन। हिननि पंहिंजे लेखे अलाए किथे किथे वाल लॻाया आहिनि, अलाए किथे किथे लाइनूं लॻायूं, अलाए कंहिंखे कंहिंखे लाइनूं ॾिनियूं आहिनि, ऐं उन जी ज़िमेदारी बेदिल मसरूर जे मथां। त साईं उन जी निगरानीअ में इहो थियो आहे।
यार हीअ आहे त सिधी सही मुनाफ़क़त आहे, ईअं त न थियणु घुरिजे। मूंखे तव्हां इन क़िस्म जो इस्तेमालु कयो, इन नाले सां इस्तेमालु कयो, इहा साॻी ॻाल्हि मां चवां थो। असांजे शुरूअ में बि ईअं ई हो त असां शुरूअ में सभु गॾु हुआसीं। असांजे सॼे ॻोठ वारनि मां जेके असांजा 50, 30, 70 जेके असांजा पढ़ियल लिखियल दोस्त हुआ, उहे सभई असां गॾु हुआसीं। असां हिननि लैंड ग्रेबरनि खां कुझु ज़मीन वरितीसीं, कुझु छॾाईसीं, कुझु खसीसीं। उन में जीअं मिसाल असांजो ग्राउंड बची वियो, असां उनखे उन ते जेका वॾी तकलीफ़ असां बर्दाश्त कईसीं, उहा बि सभु गॾिजी कईसीं। पर उन जो नतीजो छा निकितो त असांजे उन गॾियल जेका कोशिशि हुई, जंहिंसां असां उन गॾियल कोशिशि ज़रिए रोड ठहिया, उन गॾियल कोशिशि जे करे पाणी ठहियो, पाणी आयो, गटर लाइनूं ठहियूं, असां PMT वठी आयासीं, सॼी शहरी डेवलपमेंट कमेटियूं ठही वयूं। पर पोइ छा थियो त असांजे कुझु दोस्तनि ते असांजे जेका उहो ज़रदारी साहब वारी पीपल्स पार्टी उन थोरो हथु रखियो, पोइ असांजी उहा ॿधी टुटी वई। उन्हनि सभिनी टोड़े छॾी, अहिड़े नमूने टोड़े छॾी जो हिन महिल असां ॾिसूं था त जिन तकलीफ़ुनि में सचल ॻोठ खे बचाइण में असां मिसाल ग्राउंड हो, अदा ग्राउंड जिन तकलीफ़ुनि सां बचियो आहे, उहो सॼी पाकिस्तान खे ख़बर आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे, सॼे सचल ॻोठ खे ख़बर आहे त कहिड़नि मुसीबतुनि सां इहो ग्राउंड बचियो आहे। हाणे जे इहो ग्राउंड बचियो आहे त उन्हनि हेतिरनि सालनि खां वठी उते सूमर बाज़ार पई हले। अदा सूमर बाज़ार तव्हां हलायो था, कंहिंखां पुछो तव्हां, पर जे तव्हां हलायो था त उन जा पैसा काॾे था वञनि? उहे सचल ॻोठ जी डेवलपमेंट ते कमु छो नथा अचनि? हाणे सचल ॻोठ भई हिकिड़ो सचल ॻोठ कोन्हे, हिकिड़ो मॉडल शहर आहे। उहो सॼी सिंध जो अकेलो शहर आहे, जंहिंजे लाइ मां चवंदो आहियां त हिते 11 त बसूं थी वञनि राति जो, जेके सॼी सिंध में, सॼी सिंध जे हिकु शहर में थी वञनि। पोइ यानी अहिड़ो को बि शहर कोन्हे सिंध में जितां 11 बसूं मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदियूं हुजनि। हीअ सचल ॻोठ आहे। ॿियो सचल ॻोठ उहो शहर आहे जंहिंमें सॼी सिंध जी सॼी जेके बि कम्यूनिटी आहे उहा हिते रहे थी। को बि माण्हू अहिड़ो तव्हां चओ ॿुधायो त जेकबाद में हूंदो, सखर जो, दादूअ जो, सभिनी जो, ठटे जो, गुजे जो बि हिते हूंदो। अहिड़े नमूने तव्हां ॾिसो त सचल ॻोठ हिकिड़ो अहम तरीन कराचीअ जी हिकिड़ी अहम तरीन शहर आहे। हिन शहर जी ॿी जेका सुठाई आहे उहा इहा ॻणाइण थो चाहियां त भई शहर जी सुठाई इहा आहे त सचल ॻोठ जी ठहण खां पोइ जेके बि आबादियूं आहिनि, शांति नगर बि ठहियो आहे त पर सचल ॻोठ जे वेझो शांति नगर ठहण जे बावजूदि हुते सिंधी बस्तियूं न ठहियूं आहिनि। पर सचल ॻोठ जे ठहण खां पोइ तव्हां ॾिसंदो त सचल ॻोठ जे चौगिर्द सिंधी बस्ती ठही आहे। साईं तव्हां ॻणायो, सहरीना वठो, शामीर वठो, तव्हां इहे पंहिंजे महबूब बासी जेको प्रोजेक्ट आहे उहो वठो, खोड़ जेके बि आहिनि, लॻभॻि मां जॾहिं MNA जे लाइ उथियुसि मां ॾिठो त 30 त ॻोठ सचल ॻोठ जे ठहण खां पोइ ठाहिया आहिनि। माना सचल ॻोठ त हिकिड़ो कामयाबु क़िस्म जो ॻोठ आहे न। उन कामयाबु ॻोठ खे कामयाबु थियणु घुरिजे। असांजे हिननि नुमाइंदनि खे कामयाबी जी तरफ़ सोचणु घुरिजे। शख़्सी कामयाबी जी सोच न रखणु घुरिजे, इज्तिमाही सोच रखणु घुरिजे। असांखे हिननि सचल ॻोठ जे हिननि रोडनि खे, हिननि घर घिटियुनि खे ओतिरो ई साफ़ु रखिणो आहे जेतिरो असांजी ज़िमेदारी आहे। ऐं असांजी उन्हनि नुमाइंदनि जी बि ज़िमेदारी आहे, असांजी शख़्सी बि ज़िमेदारी आहे, असांजे उन बाज़ार में जेका कमेटी आहे उनजी बि ज़िमेदारी आहे। ऐं उहे जीअं तव्हांखे यादि हूंदो त असां सचल ॻोठ में शुरूअ में असां वटि 7 ब्लाकनि जूं 7 ई कमेटियूं हूंदियूं। हाणे कंहिं बि ब्लाक में कमेटी कान्हे। उनजो ॾोह कंहिंजे मथां आहे? असां सभिनी रहंदड़नि जे मथां आहे। असां जेके रहूं था न, उहो पंहिंजे मर्ज़ीअ सां था रहूं। असां उन मर्ज़ीअ सां नथा रहूं त असांजे पाड़े वारे खे कहिड़ी तकलीफ़ थींदी। अॻे असां इहो सोचींदा हुआसीं त पाड़े वारे कंहिंखे तकलीफ़ न थिए। असां ईद जे ॾींहंनि में जॾहिं असांजा चौकीदार ईद ते ॻोठनि में वेंदा हुआ त यकीन कयो असां 20 ई ॼणा असां चौकीदारी असां कंदा हुआसीं। इहे ई 4 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं असां मुख़्तलिफ़ सचल ॻोठ जे घटनि ते वेही सॼी राति असां इन जो चौकीदारी कंदा हुआसीं। उहा मोहबत काॾे वई? उहा कंहिं छिनी आहे? उहा कंहिं जुदा कई आहे? उहो ज़िमेदार ॿुधायो? ज़िमेदार उहा ई आहे जिन आसिरे में रखियो आहे सचल ॻोठ जे माण्हुनि खे। साईं असां वेठा न आहियूं। जिते सभिनी पंहिंजा वीचार वंडिया, उते सच सोशल वेलफेयर जेका सचल ॻोठ में ई कमु करे रही आहे, जंहिंजो सरबराह समाजी अॻवान अब्दुल वहाब सूमरो क़ब्रिस्तान में बीठल पाणी बाबति चवे थो त कल्ह के ॾींहं खे ॾिसो ऐं अॼोके ॾींहं खे ॾिसो। अॼु खां 3 साल अॻु में 28 ॾींहं असां क़ब्रिस्तान ते 2 मोटरूं लॻायूंसीं, जंहिंमें हिकु मज़दूर हुओ। दोस्तनि जे तावन सां दोस्तनि असांखे पेट्रोल ॾिनो, दोस्तनि असां सां तावन कयो। दोस्तनि जे तावन सां ई जेको आहे असां सचल ॻोठ जे क़ब्रिस्तान मां गंदो पाणी कढियोसीं। उहो एॾो गंदो पाणी हो जेके उते जा जेके घर जेके हुआ पासे में, उन्हनि जे घरनि में पाणी बीठल हो। ऐं चूंडियल नुमाइंदनि त इहो बि चयो त साईं इहो पाणी फोटूं आहे फलाणो आहे ढूंढो आहे, पर उते जा पड़ोसी जेके आहिनि उहे बि इन ॻाल्हि जी गवाही ॾींदा त वहाब सूमरे 28 ॾींहं मोटर लॻायूं। पर वहाब सूमरो अकेलो न हो, वहाब सूमरे सां दोस्त गॾु आहे। वहाब सूमरे सां गुल मोहम्मद सूमरो गॾु हो, लाला समी गॾु हो, गुल मोहम्मद बुगदी गॾु हो,
गुल मोहम्मद जेको आहे सो असांजो नियाज़ बुयो साहिबु गॾो, उन सां गॾु सॼी असांजी टीम गॾी जेके असां सां तावन जिन दोस्तनि कयो, पेट्रोल में तावन कयो, पैसनि में तावन कयो, बेदल मसूद साहिबु उन में तावन कयो, सिंध जा जेके अदीब डॉक्टर शेवा वाहन उन में तावन कयो, अब्दुल गफ़ार तबसुम तावन कयो, साईं आबिद शाह तावन कयो, ॻोठ जे मोज़िज़ दोस्तनि सां तावन कयो। उन खां पोइ 28 ॾींहं साफ़ कए मुहर्रम जे महीने में नियाज़ बुयो जेको आहे हुते वेंदो, उहो असां इन मसइले में यको गॾो। उन जा महले जा जेके असांजा उन जा पड़ोसी जेके कब्रिस्तान में आहे उन्हनि बि असांखे साथ ॾिनो, एतिरे क़दुरु साथ ॾिनो जो राति जो 10 ताईं उहो कब्रिस्तान में जेका मोटर लॻल हुयूं उहो 10 बजे ताईं उन जा पड़ोसी वेही करे साफ़ु कंदा। मुंहिंजो नंढो मैसेज हो, मुंहिंजो नंढो पैगाम हो दोस्तनि ताईं त सचल ॻोठ कब्रिस्तान आहे जेको गंदो पाणी आहे, ऐं उहो सचल ॻोठ दोस्तनि ऐं जेके सियासी समाजी अदब जा जेके दोस्तनि उन्हनि दोस्तनि साथ ॾिनो। उन साथ खां पोइ जेको आहे सचल ॻोठ जे सेवे जो गंदो पाणी निकाल कयो वियो। उन खां पोइ हिते चूंडियल निमाईंदनि वॾियूं दवाऊं कयूं त साईं असां सचल ॻोठ मां कब्रिस्तान मां गंदो पाणी कढाए छॾियो आहे, असां हीअं कयो आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त सचल ॻोठ जो गंदो पाणी बीठो आहे कब्रिस्तान में। मां तव्हांखे उन वक़्त जो छा हाल ॿुधायां, अॼु जो छा हाल ॿुधायां। मां अॼु बि सचल ॻोठ जो कब्रिस्तान मां गंदो पाणी निकाल करण जे लाइ मोट दोस्त मैसेज कनि था, मोट दोस्त हली आया आहिनि त तूं हिन हिमत कर। पर हीअ चूंडियल निमाईंदा, बजटूं खाईंदा, कमु मां कंदुसि, कुझु कोन्ह थींदो। इन जे लाइ मां तव्हां सभिनी खे हथ ॿधे अर्ज़ु थो कयां त इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, सचल ॻोठ जो कब्रिस्तान मां गंदो पाणी मां निकालींदुसि। पर जेसिताईं चूंडियल निमाईंदा आहिनि, इहे दवाऊं कंदा त असां था कढूं त मुंहिंजी महिनत जेका आहे उहा ज़ाया थियो वञे, अवां दोस्तनि जो तावन जेको आहे ज़ाया थियो वञे। इन जे करे मां यूसी वाइस चेयरमैन भी सचल ॻोठ जो ई रहवासी आहे। हू पंहिंजे वसा और सचल ॻोठ जी सफ़ाई सुथराई जो कमु करे रहियो आहे। अचो त हलूं था यूसी वाइस चेयरमैन मोलाबख्श चंद्र खां कयल कमनि बाबति तफ़सील पुछूं। आउं जॾहिं वाइस चेयरमैन तौर ते आयुसि सचल में त मूंखे पंहिंजे विरसे में सिवरेज जो जेको सिस्टम हुयो, जेको पाणीअ जी जेका विरछ हुई, जेके घटियूं हुयूं, उहे उन वक़्तु सबूताज थियल हुयूं। यानी उन वक़्तु भॻियल टुटल सिस्टम मिलियो। छाकाणि त जॾहिं मूंखे यादि आहे त जॾहिं असां सचल ॻोठ जे आबाद कंदड़ टीम सां हुआसीं त आबादी घटि हुई ऐं जेके फ़र्ज़ु कयो 500 घर हुआ उहे उन वक़्त में सोभर अंदाज़ खां ठहियल हुआ, घटियूं ठीकु हुयूं, सिस्टम ठीकु पिया हलियो। पर हिकदमि जॾहिं 5000 थी विया, उहे 500 घर मां मेजॉरिटी जेका 4-4 मंज़िल 6-6 मंज़िलूं ठहियूं त एग्ज़िस्टिंग जेको सिस्टम हुयो, जेका सप्लाई या मेन सीवरेज सिस्टम, उहो कोलेप्स थी वियो, उहो बर्दाश्त न करे सघियो लोड। पोइ माण्हुनि जेको अची चीर फाड़ शुरू कई, दानिस्ता तौर ते ॾाढ ते अची उन्हनि पकनि रोडनि खे, पकियुनि घटियुनि खे अची ज़ोरीअ चीर फाड़ कयूं, पंहिंजा कनेक्शन हणण जे बहाने, पंहिंजो सिवरेज सिस्टम ठीकु करण जे बहाने। उन खां पोइ जेका तकलीफ़ आई त उन विच में ई मां अची वियुसि एज़ ए वाइस चेयरमैन। तव्हांखे यादि हूंदो त नंढड़ी शइ खां स्टार्ट थो कयां त सचल ॻोठ जे एंट्री गेट वटि कोई 8-10 फुट नाले जो हिकिड़ो मेनहोल भॻल हो। ईंदड़ वींदड़ ॿारनि बचनि सां गाॾियूं किरी पवंदियूं हुयूं। उहो शटरिंग कराराए असां मेन गेट वटि जेको एंट्रेंस आहे ठीकु कराई। ऐं उन खां पोइ असां वटि हिकिड़ी मेमण होटल वारी पट्टी सर्बिया PCSIR लेबॉर्ट्री खां वठी मद्रास ताईं उहा 900 फुट लाइन कोलेप्स थी वई। हैरत जी ॻाल्हि आहे त 14 आबादियुनि जो पाणी सचल ॻोठ जे भित खां पियो लंघे अचे मद्रास जे पासे। हुअणु त इहो खपे हा त मारवाड़ा, बिलावल शाह नूरानी ऐं ॿिया ॻोठ जेतिरा आहिनि भर पासे वारा, इहो पाणी सफ़ूरा ॾे वञे हा। पर माज़ीअ में प्लानिंग अहिड़ी कई वई त इहे जेके 9-10 आबादियूं हुयूं, इहे ऊंधो पाणी सचल ॻोठ जे अंदरां PCSIR जे भित खां गुज़री पोइ वरी मद्रास चौक जे पासे पे वियो। जेको 40 साल पुराणो सिस्टम हुयो, उहो मुंहिंजे 4 सालनि में हर साल बरसाति में 400-300 फुट ॻरंदो वियो ऐं मूंखे रिप्लेस करिणो पइजी वियो। सचल प्ले ग्राउंड जो कमु शुरू करे छॾियो आहे। उते कुझु दोस्तनि असां लाइ रुकावटूं पैदा कयूं आहिनि, हर कम में रुकावटूं पैदा कयूं आहिनि। 4 दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि पंहिंजो फरमाइशी प्रोग्राम त बाबा असांजे मर्ज़ीअ सां कयो। सचल जे प्ले ग्राउंड जे अंदरि फैमिली जे लाइ जॉगिंग ट्रैक हूंदो,
ताकी जेके शुगर जूं पेशेंट असांजूं अंबड़ियूं भेनरूं आहिनि उनखे हफ़्ते में 3 ॾींहं टाइम रखंदासीं त जेके उन ग्राउंड में वञी 2 कलाक वञी पंहिंजो वॉक कंदियूं। मल्टीपल गेम्स लाइ प्रोग्राम हूंदो, क्रिकेट खेॾे सघिबी, फुटबॉल खेॾे सघिबी ऐं कल्चरल असां प्रोग्राम करे सघंदासीं उनजे अंदरि। असां उनखे चारो तरफ़ बाउंड्री वाल पिया था ॾियूं प्ले ग्राउंड खे। ऐं असां पाणी ॾेई छॾियो, लोड शेडिंग ख़तमु करे छॾी, केबल सिस्टम ठीक करे छॾियो। कंहिं बि इलाइक़े में राति जो तव्हांखे रोशनी एॾी नज़र न ईंदी जेका सचल जे बाज़ार में एंटर थींदो तव्हांखे रोशनी स्ट्रीट लाइटूं तव्हांखे नज़र ईंदियूं। उनखां पोइ जुड़वा जेके असांजा आहिनि, जेके ॿ भाइर आयू ॻोठ ऐं सचल, ॿिन्ही जे सिस्टम जो असां जेको पुराणो सिवरेज ऐं जेको पाणी जूं लाइनूं असां उहे रिप्लेस करे छॾियूंसीं। फ़क़ति हिकिड़ो कमु रहे थो त जेके असां तरक़ियाती कमनि में इहे खोटरायूं कयूं आहिनि या जेके रवैया उन्हनि पढ़ियल लिखियल दोस्तनि जेके रोड ते रहनि था उन्हनि जेको चीर फाड़ कया रोडनि जी, ज़बरदस्ती कनेक्शन आया अथनि, 2 कनेक्शन पाणी जा आया अथनि, उन्हनि जेको रोड जी सत्यानाश कया। इवन जेके ज़ाती घर जा गटर आहिनि उन्हनि रोड जी ॿेड़ी ॿोड़ी आहे। उन्हनि दोस्तनि खे अपील था कयूं हथ ॿधी त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ॻोठ खे पंहिंजो सम्झो, पाड़ेसरीअ जो ख़्यालु कयो, पंहिंजो किचिरो ॿिए जे दर ते न रखो महिरबानी करे। कंहिं बि इलाइक़े जे ॻोठ में जिथे ॻोठ लिखियलु आहे उते सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो डस्टबिनूं न आहिनि, सोसाइटी में डस्टबिनूं न आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सचल जे बाज़ार मां असां डस्टबिनूं रखायूं, अधु त ॻोठाणा घर खणी विया, पर जेके अधु बचियल आहिनि असीं उहे पाबंदीअ खां गाॾी ईंदी आहे चाइनीज़ वारी, उहा उनखे लिफ्ट कंदी आहे। असांजे ॿुहारे जी टीम आहे सॉलिड वेस्ट वारी, उहा बाज़ार खे ॿुहारो ॾींदी आहे ऐं पोइ उहे ॿुहारे ॾींदड़नि खे मार ॾींदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि त तव्हां मिटी था उॾायो, असांजे दुकान में थी अचे। हीअ रवैया आहिनि। असांजे सफ़ाई जी टीम कमु करे अचे थी, पुठियां जेके दर्ज़ी हज़रात आहिनि उहे पंहिंजी कतरनि खयो रोड ते फिटो कनि था, डस्टबिन साम्हूं पई आहे। त मां अलाह जो शुक्र अदा कयां थो त मां फ़क़ति सचल ॻोठ ते ॻाल्हायां त सचल जे मूं हिकु ब्लाक में घटियूं पकियूं कयूं आहिनि, कुझु रहिजी वियूं आहिनि, फंड कोन्हे, वाइस चेयरमैन जो डोमेन कोन्हे, हिन में अख़्तियार वाइस चेयरमैन जो 0 आहे। जेको मुंहिंजो वस आहे, जेका मुंहिंजी ॿाहिरि पहुच आहे, दोस्तनि जी मदद आहे, उनखे मूं बरोएकार लाहे ऐं मूं मिंथ मेड़ करे मूं पाणी समूरे सचल खे ॾेई छॾियो आहे। 1-2 घटियुनि में जेकर न हूंदो पाणी त उहा ब्लाक जे कमेटी जी ड्यूटी आहे। मुंहिंजो कमु आहे मेन सोर्स खे पाणी पहुचाइणु। अंदरूनी जेका विर्छ आहे उहा ब्लाक कमेटियुनि जी आहे त कंहिं भाउ जे घटीअ में नथो पाणी अचे उते उनखे चेक कनि। पाणी मूं सप्लाई लाइन में एतिरो पाणी ॾेई छॾियो आहे जो कराची जे 70% कराची खे पाणी कोन्हे को। सचल वासियुनि खे ॿुधाइणु थो चाहियां त अलाह जो शुक्र अदा कयो जो पाण बिल बि कोन था ॾियूं, पाण टैक्स कोन था ॾियूं, पाण बिल्डिंग अथॉरिटीअ जी ड्राइंग पास कोन था करायूं, पाण बिल्डिंग मथां बिल्डिंग ठाहींदा पिया वञूं, पाण 25-30 हज़ार रुपया पंहिंजे मान सां भाड़ो था वठूं। ठीकु आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पर ख़ुदारा हिन वक़्तु तव्हांजो को मसइलो कोन बचियो आहे। मां रिपीट कोन थो कयां बार शयूं, सभु बुनियादी सहूलियतूं तव्हांखे मिली चुकियूं आहिनि। इनखे मेंटेन करणु आजो कमु आहे। छो हिते सेनेटर न आहिनि, MN MP असांजा न आहिनि। 20 सालनि खां पोइ पीपल्स पार्टीअ जेकॾहिं इलेक्शन खटी आहे, फ़क़ति असां चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बल्दियात खटी आहे 20 सालनि खां पोइ। ऐं उन बल्दियात जो कुझु बि अख़्तियार ऐं को बि फंड कान्हे का जो पाण सोचूं त सचल जे बाज़ार खे पाण फुली कारपेट कराईंदासीं। इंशाअल्लाह कराईंदासीं, असां ई कराईंदासीं, पर फंड अचे। असां ज़रूरी शयुनि खे फोकस कयो आहे त मां सुरख़ुरू आहियां रब्बुल आलमीन जे साम्हूं त असां सचल में एतिरो कुझु कमु कयो आहे जेको हाणे दोस्तनि जे साम्हूं आहे। वॾी महिरबानी।